Assalamu alaikum. I am Muhammad Sharif and you are watching Sindhi Knowledge Factory channel. Welcome back with a new class. अॼु असां अवां जी ख़िदमत में हिकु न्यू क्लास हाज़िर आहियूं ऐं इनशाला अॼु वारी हिन क्लास में असां तव्हांखे सेखारींदासूं त असां पंहिंजे पीसी में ऑफलाइन सिंधी डिक्शनरी कीअं यूज़ करे सघूं था। मतिलबु त अॼु वारी हिन वीडियो में तव्हां सिखंदा त असां पंहिंजे पीसी में असां पंहिंजे लैपटॉप में कहिड़े तरह सां हिकु सिंधी जी डिक्शनरी इस्तेमालु करे सघूं था। इहो काफ़ी स्टूडेंट रिक्वेस्ट कई त सर असां वटि लैपटॉप मौजूदु आहे, असां वटि डेस्कटॉप मौजूदु आहे, लेकिन असांखे का अहिड़ी सिंधी डिक्शनरी कोन पई मिले जंहिंखे असां पंहिंजे पीसी में इस्तेमालु करे सघूं, जंहिंखे असां पंहिंजे लैपटॉप में इस्तेमालु करे सघूं। अॼु असां हिन वीडियो में अव्हांखे हिकु अहिड़ी डिक्शनरी मुतलिक़ ॿुधाईंदासूं जंहिं डिक्शनरी जी मदद सां अव्हां सिंधी खां इंग्लिश में बि ट्रांसलेट करे सघो था ऐं इंग्लिश टू सिंधी में बि ट्रांसलेट करे सघूं था। मतिलबु त जेकॾहिं तव्हांखे सिंधी में माना ख़बर आहे ऐं इंग्लिश में माना कोन्हे ख़बर तॾहिं बि तव्हां हिन डिक्शनरी जी मदद सां उन लफ़्ज़ जी माना कढे सघो था ऐं इंग्लिश खां सिंधी में बि माना कढे सघो था। हीअ डिक्शनरी बिल्कुलु ऑफलाइन आहे ऐं बिल्कुलु फ्री आहे। मतिलबु त इन खे तव्हां ऑफलाइन इस्तेमालु करे सघो था विदाउट एनी कॉस्ट। त हिन डिक्शनरी खे कीअं डाउनलोड करणो आहे, डाउनलोड करण खां पोइ कीअं इस्तेमालु कबो आहे, उहो सॼो असां हिन वीडियो में तव्हांखे गाइड कंदासूं। त हिन वीडियो खे मुकमल ॾिसजो। ॾिसो, सभ खां पहिरीं असां हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त हिन जेका डिक्शनरी आहे इन जो लिंक हेठि डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। हुन डिस्क्रिप्शन वारी लिंक ते क्लिक करे अव्हां हिन डिक्शनरी खे डाउनलोड करे सघो था। लेकिन डाउनलोड करण खां पोइ काफ़ी स्टूडेंट खां इहो यूज़ कोन थींदी आहे, छो जो हू स्टूडेंट मुकमल वीडियो नाहिनि ॾिसंदा। हिन वीडियो में असां तव्हांखे हिन डिक्शनरी खे इस्तेमालु करण जो तरीक़ेकार बि ॿुधाईंदासूं। त इन लाइ हिन वीडियो खे तव्हां मुकमल ॾिसो। अच्छा, हाणे स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी हिन वीडियो खे ऐं अव्हांखे ॿुधायूं था त कहिड़े तरह सां तव्हां हिन वीडियो खे डाउनलोड करे सघो था ऐं कीअं इस्तेमालु करे सघो था। सभ खां पहिरीं तव्हांखे डिस्क्रिप्शन में वञिणो आहे। डिस्क्रिप्शन खे खोले करे उन में जेका लिंक ॾिनल आहे उन लिंक ते तव्हांखे सभ खां पहिरीं क्लिक करणो आहे। जीअं तव्हां उन लिंक ते क्लिक कंदव त अव्हांजे साम्हूं हिकु इंटरफेस हिन तरह सां शो थींदो। हिते तव्हां ॾिसो डाउनलोड लिखियो पियो आहे। डाउनलोड में जेको आहे सो हिन डिक्शनरी जी जेका साइज़ आहे उहो आहे 45 MB। मतिलबु त तव्हां हीअ डिक्शनरी 45 MB में डाउनलोड करे सघो था। जीअं तव्हां हिते डाउनलोड जे बटन ते क्लिक कंदव त हिते ॾिसो अव्हांजे साम्हूं अची वेंदो डाउनलोडिंग इज़ स्टार्टिंग, यानी कि तव्हांजी डाउनलोडिंग स्टार्ट थी चुकी आहे। जीअं तव्हां थोरो वेट कंदा, वेट करण खां पोइ अव्हांजे साम्हूं हिकु ॿियो इंटरफेस शो थींदो। हिते तव्हांखे ॾेखारियो वेंदो त तव्हांजी जेका डिक्शनरी आहे उहो डाउनलोड थियण लाइ रेडी थी चुकी आहे। तव्हां डाउनलोड नाउ ते क्लिक करे उन डिक्शनरी खे डाउनलोड करे छॾो। जेकॾहिं तव्हां वटि हीअ सॉफ्टवेयर कोन्हे त अव्हां क्रोम मां इस्तेमालु करे रहिया आहियो, ऑटोमेटिक तव्हांजी डिक्शनरी डाउनलोड थियण स्टार्ट थी वेंदी। अच्छा, डाउनलोड करण खां पोइ बि इन जो प्रोसेस हूंदो आहे। अव्हां वटि हिकु अहिड़े फॉर्मेट में डिक्शनरी ईंदी जंहिंखे तव्हां डायरेक्ट इंस्टॉल नथा करे सघो। त इन लाइ अव्हांखे ॿियो नेक्स्ट स्टेप कहिड़ो फॉलो करणो आहे। काफ़ी स्टूडेंट मूंसां इहो रिक्वेस्ट कंदा आहिनि, सर जेका तव्हां सॉफ्टवेयर ॾिनो उहो असां वटि कोन पियो हले, त उहे सॉफ्टवेयर छो कोन था हलनि उहो असां तव्हांखे ॿुधायूं था। अच्छा, असां हिन डिक्शनरी खे डाउनलोड कयो आहे ऑलरेडी, इन लाइ असां ॿीहर हिन खे डाउनलोड कोन था कयूं, अव्हांखे जस्ट ॿुधायूं था। हीअ जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ डिक्शनरी आहे सेम। जेकॾहिं हिन ते जीअं क्लिक कयां, डबल क्लिक कयां थो त हिन तरह सां इंटरफेस शो थिए थो ऐं को बि इंस्टॉलेशन जो ऑप्शन कोन पियो अचे। त इन लाइ तव्हां वटि बि इहो सेम प्रोसेस ईंदो अव्हांजे पंहिंजे लैपटॉप में। उन लाइ तव्हांखे छा करिणो आहे। अच्छा, विंडो जेकॾहिं तव्हां विंडो 10 इस्तेमालु कयो पिया त थी सघे ईअं न हुजे। बहरहाल जेकॾहिं तव्हां विंडो 7 इस्तेमालु कयो पिया त उन लाइ तव्हांखे छा करिणो आहे, हिन ते क्लिक करे जेको माउस आहे उन जे राइट साइड वारे बटन ते क्लिक कंदव त हिन तरह सां ऑप्शन अची वेंदा। उन खां पोइ हीअ लिखियो पियो आहे 7 ज़िप। अव्हांखे 7 ज़िप ते अचिणो आहे। जेकॾहिं तव्हांजे लैपटॉप में, तव्हांजे पीसी में 7 ज़िप डाउनलोड कोन्हे त 7 ज़िप डाउनलोड कयो। सिर्फ़ु 1.5 खां 2 MB जो आहे, हिन खे डाउनलोड करे छॾिजो। ठीकु आहे। 7 ज़िप ते अची करे हिते लिखियलु आहे एक्सट्रैक्ट फाइल। ठीकु आहे, एक्सट्रैक्ट फाइल, एक्सट्रैक्ट हेयर नहीं एक्सट्रैक्ट फाइल। जी तव्हां एक्सट्रैक्ट फाइल ते क्लिक कंदा
त ही जेको फाइल आहे इहो एक्सट्रैक्ट थी वेंदी। जीअं हिन फाइल खे असां एक्सट्रैक्ट कंदासूं, हिते ॾिसो हिकु न्यू फोल्डर अची वियो आहे। हिन फोल्डर ते जॾहिं डबल क्लिक कंदासूं त असांजे साम्हूं ॾिसो हिन तरह सां शो थिए थो, हिन जे अंदरि इहो डिक्शनरी मौजूदु आहे। जेकॾहिं हाणे असां इन ते डबल क्लिक कयूं त हाणे ही इंस्टॉल थी सघे थो। त इन लाइ तव्हांखे पहिरीं 7-zip डाउनलोड करणो आहे। 7-zip डाउनलोड करण खां पोइ अवां इन तरह सां इन जो एक्सट्रैक्ट फोल्डर ठाहिजो, हिकु नयो फोल्डर ठाहिजो। एक्सट्रैक्ट थियण खां पोइ ही तव्हां इज़ीली इंस्टॉल करे सघो था। हाणे इंस्टॉलेशन खां पोइ असां तव्हांखे ॾेखारूं था जॾहिं तव्हांजी इहो इंस्टॉलेशन कंप्लीट थी वेंदी त अवां हिन डिक्शनरी खे कहिड़े तरह सां इस्तेमालु करे सघो था। मिसाल जे तौरु हीअ डिक्शनरी असां जेको आहे सो इंस्टॉल करे चुका आहियूं। हाणे असां इन डिक्शनरी खे ओपन कंदा आहियूं। ओपन करण खां पोइ तव्हांखे ॾेखारूं था त असां कीअं इन डिक्शनरी खे यूज़ करे सघूं था। हाणे तव्हांजे साम्हूं इहो डिक्शनरी ओपन थी रही आहे, इहो डिक्शनरी खुली रही आहे। त थोरो वेट कंदा आहियूं त जीअं इहो डिक्शनरी ओपन थी अचे उन खां पोइ असां तव्हांखे ॿुधायूं। हाणे ॾिसो ही अव्हांजे साम्हूं डिक्शनरी ओपन थी वई आहे। असां स्टार्टिंग में ई तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाई हुई त हिन डिक्शनरी जी मदद सां अवां इंग्लिश टू सिंधी ऐं सिंधी टू इंग्लिश मीनिंग कढे सघो था। जी बिल्कुलु, उन लाइ सभ खां पहिरीं हिते ॾिसो ई लिखियो पियो आहे, यानी कि हींअर इंग्लिश वारी डिक्शनरी सिलेक्ट थी पई आहे। यानी कि जेको कुझु असां वर्ड लिखंदासीं उहो इंग्लिश में लिखंदासीं, जंहिंजी सिंधी में माना ईंदी। जेकॾहिं असां लफ़्ज़ डिक्शनरी ते क्लिक कयूं था त असां वटि अचे थो सिंधी टू इंग्लिश। जीअं असां सिंधी ते क्लिक कयूं था त हाणे असांखे सिंधी में लफ़्ज़ लिखणो पवंदो, उन जी माना इंग्लिश में ईंदी। ठीकु आहे, यानी कि तव्हां सिंधी टू इंग्लिश बि इस्तेमालु करे सघो था, इंग्लिश टू सिंधी बि हिन डिक्शनरी खे इस्तेमालु करे सघो था। इस्तेमालु करण जो तरीक़ेकार हीअ आहे, फ़िलहालु असां इंग्लिश टू सिंधी रखंदा आहियूं। हिते तव्हांखे हीअ जेको गोल लिखियलु आहे इन खां पहिरीं हीअ जेको तव्हां निढो बॉक्स ॾिसो पिया, हिन में जंहिं वर्ड जी तव्हां मीनिंग कढणु चाहियो था उहो वर्ड हिते लिखणो आहे। सपोज़ मूंखे हींअर बेस्ट जी असां जेका सो मीनिंग कढणु चाहियूं था। जीअं आउं बेस्ट ते क्लिक कयो, बेस्ट ते क्लिक करण जस्ट आउं बेस्ट लिखियो, हिते ॾिसो माना ऑटोमेटिक अची वई आहे। बहितरीन थियणु, ख़ूब, निहायत, उम्दो, चङो, करणु, सभ खां चङो। उन सां गॾोगॾु हिते इन जा जेके आहिनि सो डेफिनेशन्स वग़ैरह बि अची विया आहिनि। ॾिसो ही जेका मुख़्तलिफ़ तरह जूं इनजी सुपरलेटिव डिग्रीज़ अची वई आहे। इन तरह सां इन जा खोड़ सारा ॿिया बि हिते मुख़्तलिफ़ तरह सां मीनिंग अची सघे थी। ठीकु आहे, अच्छा उन खां अलावा असां हिते ॿियो लफ़्ज़ हिकिड़ो वर्ड बि लिखी सघूं था, वर्ब। त असां सपोज़ हिते असां वर्ब लिखूं था राइट। राइट ते असां जीअं क्लिक कयो हिते ॾिसो हीअ अची वियो लिखणु। अच्छा, वर्ब जी हिकु राइट जी हिकु माना आहे लिखणु। उन सां ॾिसो हिन ते वर्ब 1 इस्तेमालु, वर्ब 2 वर्ब, हिन ते ॾिसो मुख़्तलिफ़ तरह जा हिन वर्ब जो सेंटेंस में इस्तेमालु करे पिणु असांखे ॾेखारियो वियो आहे। उमेद कंदा आहियूं त इहो जेका डिक्शनरी आहे इहो अवां इज़ीली पंहिंजे लैपटॉप, पंहिंजे डेस्कटॉप, कंप्यूटर में डाउनलोड करे ऐं इन मां फ़ाइदो हासिलु करे सघो था। अॼु वरी हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु असांजो उन्हनि शागिर्दनि लाइ हो जेके शागिर्द असांखे काफ़ी ॾींहंनि खां इहो रिक्वेस्ट करे रहिया हुआ त सर असांखे हिकिड़ी वीडियो ठाहियो जंहिंमें सिंधी डिक्शनरी डाउनलोड करे ऐं इस्तेमालु करण बाबति ॿुधायो। त हिते असां डाउनलोड करण बाबति बि ॿुधायो आहे। उन लाइ तव्हां डिस्क्रिप्शन वारी लिंक ते क्लिक कंदा ऐं डाउनलोड कीअं कबी आहे उहो असां तव्हांखे ॾेखारियो आहे। डाउनलोड करण खां पोइ तव्हां इन खे कीअं इस्तेमालु करे सघो था, कीअं इंस्टॉल करे सघो था, उहो बि असां तव्हांखे ॾेखारियो आहे। उन खां पोइ फाइनली तव्हां हिन तरह सां इन डिक्शनरी खे इस्तेमालु बि करे सघो था। उमेद कंदा आहियूं त इहो निढड़ी वीडियो बि अव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं अव्हां लाइ काफ़ी हेल्पफुल बि रही हूंदी। अॼु नाहे त अॻियां अची तव्हां लाइ का मददगार साबित थी सघे थी। त हिन वीडियो खे थी सघो त अव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो। जेकॾहिं तव्हां इन चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं इनशाला हाणे असां अव्हां सां हिकु न्यू वीडियो सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।